शहदीन सोलंकी जे क़त्ल सां शहदीन सोलंकी जे क़त्ल सां छो भला इंसाफ न है छो भला को संगाती मसलो हो असांजे माण्हूअ खे नौजवान शाइर अदीब पढ़ियो लिखियो माण्हू हिकिड़ो उनखे घुराए फ़ैसिले जी आड़ में उनखे नाहक क़त्ल कयो आहे ऐं मोरो पुलिस जेकी आहे उहा जवाबदारनि जी ॾिठ पाइण लाइ असांजा जेके कातिल जेके FIR में आहिनि उहे हिन महिल ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। सोलंकी क़ौमी मूवमेंट SQM पुरज़ोर उन लफ़्ज़ जी मज़म्मत करे थी ऐं मां चिता ॾियां थो हिन महिल त जेकॾहिं असांजा जवाबदार जेके FIR में आहिनि उहे गिरफ़्तार न थिया त पूरे पाकिस्तान में सोलंकी क़ौमी मूवमेंट SQM पंहिंजो रोड ब्लॉक भी कंदी ऐं असां एहतजाज जो ऐलान भी कंदासीं। असां अपील कयूं था चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर अफरोज़ त जेके मुलज़ जवाबदार आहिनि असांजे FIR में उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में असां एहतजाज जो दायरो बेगुनाह क़त्ल थियल आहे उनजे हवाले खां को बि एक्शन न खयो वियो आहे ऐं हिन माण्हू जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि जीअं त एजाज़ सोलंकी जे असांखे मोतबार ऐं न ई माण्हू गिरफ़्तार कया आहिनि एजाज़ सोलंकी लियाकत सोलंकी बबलू सोलंकी ऐं अवैस सोलंकी को बि एक्शन न खयो वियो आहे। जेकॾहिं असांजो इंसाफ़ न थियो त अञा असां मुतालबो वधाईंदासीं रोड ब्लॉक कंदासीं एतिरे क़दुरु असां पंहिंजे पाण खे ॿाहिरि ईंदी ऐं मुतालबो कंदासीं। करीमबख्श सोलंकी जो रहायशो शरफुद्दीन सोलंकी तमामु हिकिड़ो अदीब सोलंकी असांजो बचो हो ऐं असांजो ॻोठाणो हो मुल्क में वॾो हिकिड़ो शरीफ़ इंसानु हुयो जेको हिन ज़ालिमनि उते जे घुराए कंहिं नगावती फ़ैसिलनि में हिन जो को बि को मिटी माटीअ में हुनखे फ़ैसिले लाइ घुराए वियो उते हिकिड़ो ज़ालिम एजाज़ सोलंकी ऐं जेको लियाकत सोलंकी ऐं जेके बबलू सोलंकी ऐं ॿिया जेके माण्हू जेके असां न सुञाता ऐं हुननि गिरफ़्तार करे क़त्ल करे हुनखे तमामु शदीद ज़ख़्मी करे ऐं असांखे अञा ताईं मोरो पुलिस DSP मोरो SHO मोरो ऐं असां उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे इन्हनि खे गिरफ़्तार कयो ऐं असांजो हीरो माण्हू आहे ऐं असांजे बचड़नि जो अक़ुल कयो ऐं SP साहिब खे अपील था कयूं ऐं असां हाई कोर्ट खे अपील था कयूं ऐं मोरो DSP SHO खे चऊं था त असां ते FIR जेके गोलियूं कयो था हिन में ताईं न कयो महिरबानी करे न कयो रोड ब्लॉक कंदासीं असां सां इंसाफ़ कयो असांजे बचड़नि सां इंसाफ़ कयो।